अस्सलाम वालेकुम। किस्सा गो मेवानी ख़िदमत में हाज़िर हैं। नई दुआ सां जिते मुझे ख़ुशी जो शादी आबाद जो करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुमा आमीन। अवां साइलनि खे नवाज़ींदा रहो, दर ते अवां जे साइल हुजनि, हथ अवां जो हमेशह मथां हुजे ऐं ॾियण वारो हुजे। ऐं करीम रब सिर्फ़ु अवां खे पंहिंजे तरह घुराइण ते, पंहिंजे दर घुरण ते, रिक्वेस्ट करण ते ई सोच ते आणे। आमीन सुमा आमीन। शुरूआत कंदा आहियूं असीं हमेशह अव्हांजे रायनि सां। ऐं ईअं हूंदो आहे त मुंहिंजा कुझु महिरबान इलाही नाराज़ थींदा आहिनि, छाकाणि त व्हाट्सएप कंदा आहिनि मूंखे। जेकॾहिं हुन वटि नंबर हूंदो आहे मुंहिंजो त व्हाट्सएप कंदा आहिनि, ऐं पोइ व्हाट्सएप मां ॾिसंदो कोन आहियां त हुते नाराज़गी जो इज़हार कंदा आहिनि त तव्हां असांजो व्हाट्सएप कोन था ॾिसो ऐं तव्हां असांखे वरंदी कोन था ॾियो। त मां शर्मिंदो आहियां, मां हथ ॿधां थो, तव्हांखां माफ़ी घुरां थो। असल में नंबर एतिरो घणो हूंदो आहे, तव्हांजी महिरबानी सां मोहबतुनि सां हज़ारनि में टेक्स्ट हुजनि था त पोइ कॾहिं कॾहिं देरि सवेर थी वेंदी आहे ऐं उन में कोताही थिए थी तव्हांजे जवाबु ॾियण में। हालांकि यूट्यूब ते त थोरा हूंदा आहिनि कमेंट्स, त उते जवाबु ॾियणु सवलो हूंदो आहे। फेसबुक ते तव्हां कुझु लिखंदा आहियो, मैसेंजर ते तव्हांजी महिरबानी थींदी आहे, त मां कोशिशि कंदो आहियां त मां अव्हांखे अव्हांजो जवाबु तुर्त पुॼायां। पर जेकॾहिं उन में का देरि थिए थी, का कमी आहे, त मां उनजे पारां वरी बि तव्हांखां माफ़ी घुरां थो, हथु ॿधां थो, हथु ॿुधी तव्हांखां माफ़ी घुरां थो। त मां तव्हांखे आज़ारणु या तव्हांजे दिलि खे रंजाइणु नथो घुरां। ख़ातिन साथ गुज़िरियल हफ़्ते असां ॻाल्हायो हुयोसीं त ख़ासि तौर ते असां जेको हीउ मोबाइल फ़ोन इस्तेमालु कयूं था, सेल फ़ोन इस्तेमालु करण खां पोइ जेको आहे सो ॿारनि खे खाधो खारायो वञे थो, त उन ते केतिरनि महिरबानी टेलीफोन कॉल्स बि कयूं आहिनि, पुछो त हिन जो हल छा हुअणु खपे। हल त तव्हां असांखे ॿुधायो कोन। हल मूं तव्हांखे हुन ॾींहुं ॿुधायो हुयो ऐं मूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो हुयो त जेकॾहिं माइट पाण ध्यानु ॾियनि, पंहिंजे पारां कोशिशि कनि, ॿार खे पाण सां गॾु विहारीनि, त घणियूं शयूं गॾु थी सघनि थियूं। मज़हब जी ॻाल्हि जेका आहे, पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थी। हदीस पाक में आहे न त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मुंहिंजा पुट हथ धोई अचु, हथ धोई अचो, बिस्मिल्लाह करे खाओ ऐं पंहिंजे पासे खां खाओ। इन खां वधीक दुनिया में का बि तरबियत खाधे खाइण जी थी कोन थी सघे। इहा हदीस मुबारक असांजी ज़िंदगी में हिकिड़ो वॾो सिंबल आहे। बसि इन खां वधीक उञाण त आहे ई कोन्हे न। जेकर असां पंहिंजे ॿार खे इहो सेखारियूं त असां हथ धोई खाईंदासीं, असां बिस्मिल्लाह करे खाईंदासीं, अलाह जो नालो वठी, असां पंहिंजे पासे खां खाईंदासीं। तव्हां ॾिठो हूंदो न, माफ़ी सां उहो ईंदो आहे न, को मतिलबु काब का आई, रकाब का आई, रकाब में का शइ, रकाबीअ में का शइ आई, काब आई, हुते में हुनखे हथु चवंदा आहिनि, जेके चमचे खे हथु हणी ॾिसंदा आहिनि त किथे बोटी पियल आहे, ढकण लाइ। ईअं हिकिड़ी सुठी बोटी नज़र ईंदी उहा त पहिरीं खॼी वेंदी, उनखां पोइ वरी हुन में तव्हां उहो हणी ॾिसंदो चमचो त इहो ऐं किथे किथे बोटियूं पियूं आहिनि। पोइ जेको साईं जंहिं साहिब खे पहिरीं वारो मिलंदो, उहो कोशिशि कंदो त जेको मैक्सिमम अवां वटि आहे गोश्त जो, उहो पंहिंजो पाण नसिर कए वठे, पोइ चांवर कढे। छा असीं पंहिंजे पासे खां कोन था खाई सघूं? असीं पंहिंजे पासे खां जेकॾहिं खणणु चाहियूं का शइ, असां खणी सघूं था न, पर इहा तरबियत किथे आहे? मुंहिंजी उमिरि 60 साल आहे हिन महिल। हयाती अलाए केतिरी आहे, मूंखे हिन ॻाल्हि जेको अंदाज़ो थी कोन थो सघे। पर मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे, 9 साल मुंहिंजी उमिरि हुई। अलाए मूंखे लॻे थो कुरैशी साहिब आहिनि, बोबकनि जा जेके कुरैशी साहिब आहिनि, उन सां असांजो तालुक़ु आहे पुराणो। उनजे घर जी का ख़ातून बुज़ुर्ग हुई, उहा वफ़ात करे वई। त असां जंहिं महिल फ्यूनरल खां पोइ मोटियासीं त कांदपो खाऊं पिया, ऐं कांदपो जेको हुयो उन में पटाटनि जो पुलाउ हुयो। त मूंखे नंढे हूंदे खां वठी पटाटा बेहद पसंदि आहिनि, ॾाढा वणंदा आहिनि। अदा मरहूम वॾो अदा ख़लील रहमान मुग़ल मूंसां गॾु हुयो। मां 9 सालनि जो हुउसि ऐं मां इहा तव्हांखे 69, 70 जी ॻाल्हि ॿुधायां थो। त मां 9 सालनि जो हुउसि, त उहो पटाटो जेको हो न परे पासे पियो हुयो। हिकिड़े थाल में वॾो थाल हुयो टामथीनी जो, उन में 8 माण्हू खाइनि पिया, त जेको पटाटो हो न उहो परे पासे पियो हुयो। त मूं छा कयो, उन परे पासे हथु विधो ऐं मूं जीअं पटाटो खयों त अदा मुंहिंजे हथ खे झलियो ऐं चयईं कुझु बि कोन, पर हथु दॿायईं ऐं पटाटो मुंहिंजे हथ मां उते ई ड्रॉप थी वियो। न न उहो उते ई किरियो। ॿिया बि हुते वेठा हुया, उन चयो त न न ॿार आहे, खणणु ॾियोसि। पाण चयईं त बसि न, काफ़ी आहे। हाणे इहो मां को दावो नथो कयां, पर अधु सदीअ जे हिन सफ़र में मूंखे नथो लॻे त मूं कॾहिं परी साइड खां का शइ कई हुजे। मां कॾहिं वॾो लाइक़ु क़ाबिल माण्हू कोन आहियां, मां त ज़िंदगी जी ॻाल्हि थो कयां। हुन ॾाढो मूंखे सबक़ु सेखारियो, जो मां खाईंदो आहियां, मां पंहिंजे पासे खां खाईंदो आहियां, पंहिंजी एरिया खां खाईंदो आहियां। जेको जेको मुंहिंजे नसीब में जेको आयो, जेका बोटी आई, जेको पटाटो आयो, जेको पीज़ आयो, जेको मटर आयो, जेका बि शइ आई, उहा मुंहिंजे पंहिंजे पासे खां आई। त हाणे तरबियत जी ॻाल्हि आहे न। जेकॾहिं असां को दुनिया ते छो कोन था चंडियूं त तव्हां पंहिंजे ॿारनि खे मोबाइल फ़ोन छो कोन था ॾेखारियो? भले ॾेखारे, बिस्मिल्लाह, अलाह तव्हांजी झझो ॾे। 3.5 लख जी फ़ोन वठो, ॿारनि खे ॾेई छॾियो, असांखे कोई एतिराज़ु कोन्हे। पर ॻाल्हि आहे त लर्निंग केतिरी थिए थी, लर्निंग प्रोसेस छा आहे। मिसाल तौरु हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे, तव्हां नोट कयो न त जॾहिं तव्हांजी ज़िंदगीअ में शोहरतूं ईंदियूं आहिनि ऐं शोहरत पलाए पए थी, लाज़मन उन ते उन्हनि जो बि हक़ु आहे जेके तव्हांखे मशहूरु कनि था। मिसाल तौरु जेकॾहिं को ॿुधण वारो न हुजे त ॻाइणो छा ॻाईंदो? ॾिसो न, जेकॾहिं कोई ॾिसण वारो न हुजे त माण्हू तयारु कंहिंजे लाइ थींदो?
इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि. माण्हू आईने लाइ तयारु कोन थींदो आहे, माण्हू तयारु थींदो आहे ॿाहिरि वञण लाइ. त पोइ ॾिसे त सही त एॾी सुठी शर्ट पाए महमूद ॻाल्हाए पियो त वॉच पातल आहे मूंखे, यार मूंखे मुंडी पातल आहे, ॾिसो त सही. त माण्हू ॾिसण लाइ तयारु थींदो आहे. ॻाइण वारो तारीफ़ लाइ तयारु थींदो आहे. एक्टर एक्टिंग कंदो आहे त कोई एप्रिशिएट करे त यार वाह वाह कमाल करे छॾी. ईअं जेकॾहिं कोई एप्रिशिएट न करे त माण्हू त ख़तमु थी वेंदो न. माण्हू ख़ुशबू छा लाइ हणंदो आहे? पंहिंजे सुंघण लाइ हणंदो आहे छा? माण्हू ख़ुशबू हणंदो आहे ॿिए खे सुंघण लाइ, त ॿिए खे अहसासु थिए त मुंहिंजो वजूद केतिरो मुअतरु आहे ऐं मुंहिंजी सिलेक्शन केॾी सुठी आहे. पंहिंजे लाइ बि हणंदो हूंदो. पर तव्हां जेकॾहिं ज़िंदगी ते गौर कयो न त असीं आख़िरी लुक विझण खां पोइ आईने में ॾिसण खां पोइ बि ॿाहिरि अची ॿियनि खां पुछंदा आहियूं त असां कीअं था लॻूं. ईअं आहे या कोन्हे? जेकॾहिं असां आईने में सुठा हुयासीं, कमाल हुयासीं, हसीन हुयासीं, असां ॿाहिरि खां छो था पुछूं त मां कीअं थो लॻां? पुछंदा आहियूं असां, छाकाणि त दिलि चाहींदी आहे त जेको एप्रिसिएशन आहे न असां पंहिंजी ज़िंदगी में साम्हूं अचे. त हाणे तव्हां खां सवाइ महमूद मुग़ल कुझु कोन्हे. मुंहिंजा ऑडियंस आहिनि, मुंहिंजा ॾिसण वारा आहिनि, मूंखे ॿुधण वारा आहिनि, मूंसां प्यारु करण वारा आहिनि. यकीननि मां तव्हां खां सवाइ कुझु बि कोन आहियां. ऐं मां बंदो फ़क़ीर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिए थो. तव्हां मोहबत ॾियो था त मां हीउ सफ़र जेको आहे सो तइ कंदो पियो वञा. ऐं हाणे शायदि 100 ई क़िस्त ताईं बि असां थोरो इनशाला जल्दी पुॼी वेंदासीं. पर ॻाल्हि इहा आहे त उन में कॾहिं कॾहिं हिकिड़ो अजीबो ग़रीब क़िस्म जो फ़ाइदो वरितो वञे थो जेको ज़ात खे ॾाढो ॾुखियो लॻे थो. कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे न त केतिरियूं दावतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन में नालो ॾिनो वेंदो आहे. ख़ासि महिमान, माफ़ी सां नालो चवां थो महमूद मुग़ल, फलाणो प्रोग्राम महमूद मुग़ल. मूं ॾिठो आहे त मुंहिंजे पोस्टर्स सां प्रोग्राम ठही वियो त भई महमूद मुग़ल हिन में ख़ासि शिरकत कंदो. जॾहिं त मूंखे ख़बर आहे त मां हुते आहियां ई कोन, हिननि माण्हुनि मूंसां ॻाल्हायो ई कोन्हे, या कमिटमेंट का आहे ई कान्हे का. कमिटमेंट पंहिंजे पाण सां हूंदी आहे, ॿिए सां न हूंदी आहे. मां अॼु तव्हांखे हिन स्क्रीन जे थ्रू हिकिड़ो नंढो अर्ज़ु करणु चाहियां थो. किथे को प्रोग्राम हुयो, उन्हनि मुंहिंजे नाले सां चई छॾियो त महमूद साहिबु हिन में अचे वेठो. मूं हुननि खे टेलीफोन करे मना कई, अदा मां राति जो हाज़िर थी कोन सघंदो आहियां, मां प्रोग्राम में कोन ईंदुसि. उन्हनि पंहिंजा पोस्टर्स रिपीट पिया कया. ॾुख मूंखे इन ॻाल्हि जो थियो जो उन प्रोग्राम ते मां कोन वियुसि त मूंखे राति जो 9:30 बजे धारे हिकिड़े माण्हू फ़ोन करे चयो, सियारे जी राति 9:30 दिसंबर जी ॻाल्हि थो ॿुधायांव. उन माण्हू मूंखे फ़ोन करे चयो, साईं मां अलाए किथां खां कई आयो हुउसि रुॻो तव्हां सां मिलण जे लाइ, तव्हां हिते कोन आहियो. हाणे तव्हां सम्झी सघो था त मूंसां छा थियो हूंदो. मुंहिंजी अख़लाक़ी ज़िमेवारी कॾहिं हुई, हालांकि मुंहिंजो कतई को ॾोह कोन हुयो. मूं हुनखे माफ़ी वरिती फ़ोन ते त मूं चयो मां जॾहिं ज़िंदगी में मौक़ो मिलियो तव्हां सां ज़रूरु मिलंदुसि. मां गॾु वॾो माण्हू त कोन आहियां, पर मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करणु चाहियां थो त हाणे इन क़िस्म जी शइ आहे न, उहा बि ॾुखरे थी, तंग करे थी, तकलीफ़ करे थी. तव्हां जॾहिं नॉन कमिटेड आहियो त पोइ तव्हां उहो कमिटमेंट न कयो, तव्हां के ॿिए जे नाले खे इस्तेमालु न कयो. इन नंढियूं ॻाल्हियूं आहिनि पर ज़िंदगी में पंहिंजी जाइ हिकिड़ी ख़ासि अहमियत रखनि थियूं ऐं बिल्कुलु हैरत अंगेज़ आहे उहा ॻाल्हि. सो शयूं आहिनि न, ॿुधायूं वञनि थियूं. हाणे मिसाल तौरु अर्ज़ु कयोसीं खाधो कीअं खाइबो, उन पासे आयासीं. ज़िंदगी में हीअ शयूं कीअं हूंदियूं, इन पासे आयासीं. हीअ जेको कमिटमेंट्स आहिनि उन पासे आयासीं. हीअ नंढा नंढा वाक़िया आहिनि, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि. यादि आहे हू हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां ॿी बि शेयर कयां थो किसा गो में, पोइ मां अव्हां खां इजाज़त घुरां थो. अॼु शायदि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जी हिकिड़ी खिचड़ी आहे जेका असां अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं पिया था. त हू वाक़ियो हिकिड़ो पढ़ियोसीं न त हू जेको जहाज़ हो, हिकिड़े माण्हू जो जहाज़ मिस थी वियो. सो उन खां पोइ जहाज़ जो मिस थी वियो त हू हिकिड़ी गाॾी वरिती त मुंझी पियो किथे रस्ते ते. बहरहाल हिकिड़े घर ते पहुतो. हिते घर ते पहुतो त हिकिड़ी कुराड़ी ख़ातून वेठी हुजे, उहा चए पई त मुंहिंजो पुटु इलाही बीमार आहे ऐं चवनि था त हिन जो इलाजु फलाणो डॉक्टर कंदो. सो उन डॉक्टर खे ॻोल्हियां पई थी, उहो डॉक्टर उहो माण्हू पाण हुयो. हाणे इहो हिकिड़ो किसो असांखे हिते पढ़ियो हुयो. मां तव्हां सां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि शेयर करणु चाहियां थो. महबूब पंहिंजा हूंदा आहिनि, सभई गॾु हूंदा आहिनि. असां थोरो निकिरंदा आहियूं छंछरु आछर ते केॾा वेंदा आहियूं. त असां जो 3 गाॾियूं हुयूं, असां वियासीं नौशेरो फेरोज़. त मूंखे यादि आहे हिकिड़ो रस्तो हुयो, उहो अॻियां वञी न वाए वांगुरु हुयो. माना वाए पाण में मिले पई, हितां में मिले पई, हुतां बि हिकिड़ो रस्तो अचे पियो ऐं वाए गॾु थिए पई. पोइ सिंगल रोड ते असां अॻिते वियासीं पिया. सो जॾहिं असां अॻिते वियासीं पिया त वापसी थी. हाणे वापसी जो टाइम जेको थियो सो असुर जो टाइम हुजे. ॿनियूं हुयूं, ॾाढा हसीन मंज़र हुया. ऐं मां तव्हांखे सचो वाक़ियो ॿुधायां पियो, एतबार त रब जी ज़ात कराईंदड़ आहे. सो जॾहिं मोटियासीं न त असां जंहिंमहिल हिन वाए में हितां आया हुआसीं न, तंहिंमहिल वापसी में मूं जेको मूंसां शाहनवाज़ गाॾी ड्राइव करे पियो, मूं हुनखे चयो यार पाण हितां था हलूं. त हुन मूंखे चयो अदा पाण हिन पासे खां आया हुआसीं. मूं चयो न तव्हां हिन पासे खां आया हुआसीं, दिलि चए थी त इहो रस्तो बि ॾिसी हलूं त इहो केॾो हसीन आहे, सुहिणो आहे. हाणे विचीअ खां पोइ मग़रिब जो टाइम आसे पासे थिए पियो. सो उन खां क्रॉस कयोसीं. हिकिड़ो ॻोठु हुजे, ॿियो ॻोठु हुजे, हाणे मग़रिब थिए पई. 3 ॻोठ में जॾहिं असां विचण लॻियासीं न त मूं ॾिठो त हिकिड़ो वॾो गाॾिड़ो हुयो. उन गाॾिड़े में शीशे जो हिकिड़ो तबाक हुयो वॾो. उन तबाक में बल्ब ॿरे पियो ऐं हुन में का शइ हुई. सो हिकिड़ो ॾाढो नूरानी चहिरे वारो नौजवान हो, उहो उन शइ खे तोरे पियो. मूंखे का ॾाढी वणी. सो मूं हिकदमि चयो मुंहिंजो शाहनवाज़ गाॾी रोकियो. हाणे ब्रेक हईंसीं, सभई गाॾियूं बीठियूं. त मां हुन वटि वियुसि. उन जेको तबक हुयो वॾो शीशे जो जेको ॿरे पियो, उन में हू का शइ तोरे पियो. हू पुछियो छा आहे? चई असांजी ॻोठ जी मिठाई आहे, मुंहिंजो मूंखे हिन जा पैकेट्स ठाहे ॾियो.
हाणे मां हुनखां पैकेट्स ठाराए पियो ख़्वातीन हज़रात, मां हुते बीठो आहियां त मूं महसूसु कयो त गाॾी जी जेका हू कुंड आहे न, उते को माण्हू बीठो, उन कुंड खे झले वरितो, उन गाॾे जे कुंड खे झले वरितो, झले आहिस्ते आहिस्ते गाॾी खे झलींदो मुंहिंजे वेझो आयो ऐं मूंखे चयईं त तव्हां महमूद मुग़ल आहियो? मूं चयो त हा, मां महमूद मुग़ल आहियां। हुन अलाह अकबर चयो ऐं मूंखे एॾे ज़ोर सां हिकिड़े भाकुर में भरे वरितईं। महिरबानी आहे अव्हांजी, अव्हांजो कुर्ब आहे, अव्हांजो प्यारु आहे जेको दुनिया में हिन दर्जे ते पुॼाए थो। मूं हुनखे भाकुर पातो ऐं बेसाख़ न रोई ॾिनो। सभु बीठा हुते, मां हाणे कूड़ छो हणंदुसि त मतिलबु मूंखे प्यारु करे मूंखे चयईं त मां तक़रीबन 15 सालनि खां वठी तव्हांजो रेडियो जो फैन आहियां ऐं मूं चयो पिया त मां तव्हां सां मिलणु अचां ऐं मां हिते समोसनि जो कमु कंदो आहियां, स्कूल में समोसा विकिणंदो आहियां, सो मुंहिंजी माली पोज़ीशन सुठी न आहे। हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी वीसी निकिती हुई, उन वीसी मां भाड़ो करे मां हैदराबाद रेडियो ते पुॻो हुउसि तव्हां सां मिलण लाइ ऐं मां जॾहिं हुते पुॻुसि त ख़बर पई तव्हां हुन ॾींहुं कोन आया हो, त मूं वटि वधीक पैसा कोन, मां मोटी आयो हुउसि। मूं अलाह साईं खे चयो त अलाह साईं मां ॾाढो परे आहियां, मां हिकु नंढड़े ॻोठ में आहियां, इन महमूद मुग़ल खे मूं वटि मोकिल। उहो रब आहे, करीम आहे, सही ताक़तूं हुन जे हवाले आहिनि। हुन मूंखे उन वाए जे हुन पासे खां मोकिलियो, चिटी रोशनी में मोकिलियो। उहो माण्हू विछाइजी वियो, मुंहिंजो दोस्त आया हाणे, उहो विछाइजी वियो हिकदमि, समोसा खाधा पीआ, बाबा बचा न चीज़ सही कीअं थींदो, तव्हांखे अलाह हैदराबाद मां नौशहरे मां मोटायो मुंहिंजे लाइ। बसि इहा ई ॻाल्हि आहे। नियतूं ठीकु आहिनि, शयूं ठीकु आहिनि, कॾहिं कंहिंखे यूटिलाइज़ न कजे, कंहिंजे नाले खे इस्तेमालु न कजे, कंहिंखे अजायो तंग न कजे, शयुनि खे साफ़ु सुथिरो रखिजे। हमेशह मां तव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां, जंहिं महिल मां वाइंड अप कंदो आहियां, मां हमेशह तव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां, अलाए किथां खां ॻाल्हि शुरू कंदा आहियूं, अलाए कहिड़े पासे हलिया वेंदा आहियूं। हीउ फ़क़ीर आहे, तव्हां सां अजीब ग़रीब क़िस्म जी गुफ़्तगू कंदो आहे, तव्हांजो भाकुर गरम आहे, तव्हांजी निगाह तेज़ आहे, तव्हांजी अखियुनि में रोशनी आहे ऐं तव्हांजी जेका जोति मूं ताईं पहुचे थी उहा मुंहिंजे वजूद खे ज़रख़ैज़ करे थी, रोशन करे थी। हीअ लफ़्ज़ कोन्हनि, हीअ मुंहिंजे अंदरि जो आवाज़ु आहे। मूंखां का बि कोताही थिए थी त मां पंहिंजे सभिनी ॾिसंदड़नि खां, पंहिंजे सभिनी ॿुधंदड़नि खां, समातुनि ऐं बिसारतुनि जे हवाले सां माफ़ीअ जो तलबगार आहियां। कंहिं शइ ख़राश ॾिनी हुजे समातुनि ते, निगाह ते, त मूंखे माफ़ु कजो। अलाह करीम अव्हां जा दर्जात बुलंद कंदो, दामे दर में घर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजे रब जा मोहताज हूंदो। फ़ी अमान अल्लाह, बशर्त हयात। ईंदड़ हफ़्ते वरी मुलाक़ात कंदासीं। अल्लाह जे हवाले, सभु सुनाई।